ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जे 4 भाग में ॾिठो हो त चून रखेश्वर राजा सुरजात जे घर में अची यज्ञ कराइण शुरू करे थो ऐं देवताउनि खे चवे थो त हिन यज्ञ में तव्हां अश्वनी कुमार जो बि हिसो कढिजो। तंहिं ते इंद्र कावरजी पवे थो ऐं चून रखेश्वर खे मारण वास्ते तरार खणे थो। तॾहिं चून रखेश्वर पंहिंजे जोग बल सां इंद्र जो हथ हवा में ही बीहारे छॾीनि था। घणी देर हवा में हथ रहण सबब करे इंद्र के दुख थिए थो ऐं हू चून रखेश्वर का माफ़ी घुरी वेनती कनि था। तॾहिं चून रखेश्वर उन्हनि खे माफ़ करे अश्वनी कुमारनि खे हिस्सो ॾियारीनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद श्री सुखदेव जी स्वामी श्राद्ध देव मनुअ जे वंश में रेवत नाले वॾे प्रतापी राजा जी धी रेवतीअ बाबति ॿुधाइनि था त जॾहिं रेवती जवान थी ऐं शादीअ लाइक़ु थी, तॾहिं राजा रेवत खे इहो वीचार थियो त ब्रह्मा जी सभिनी खे पैदा करण वारो आहे। तंहिं खां वञी पुछां त मुंहिंजी धीअ लाइ लाइक़ु वर कहिड़ो थींदो। जॾहिं रेवत ऐं रेवती ब्रह्मा जी वटि पहुता ऐं ब्रह्मा जी खां इहो सवाल कयऊं, तॾहिं ब्रह्मा जी चयो त तव्हांजे हिते अचण में पृथ्वी ते घणा ई जुग गुज़री विया आहिनि ऐं तव्हांजे वक़्त जा जेके राजाऊं हुआ से बि मरी विया आहिनि। तंहिं करे तूं पंहिंजी धीउ वासुदेव जे पुटु बलराम सां परणाए छॾ। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 4 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा अम्बरेख जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा सुरजात जे वंश में राजा अम्बरेख अहिड़ो वैष्णो ऐं परम भक्त थियो जंहिं ते ब्राह्मण जो श्राप न हली सघियो। एतिरो ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे महाराज, इहा ॾाढी अजब जी ॻाल्हि आहे जो ब्राह्मण जो श्राप पूरो थी वञे ऐं परम वैष्णव राजा खे ब्राह्मण छो श्राप ॾिनो। इहो अहिवाल कृपा करे ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, इहा कथा कुझु हिन तरह आहे त राजा अम्बरेख इंद्रियनि जो सुख छॾे सचे मन सां श्री नारायण जी जो तप ऐं पूजा करे हरि चरणनि में ध्यानु लॻाए राज कंदो हो। उन जे यज्ञ में देवताऊं रखेश्वर ऐं ब्राह्मण जा रूप धारण करे पंहिंजा पंहिंजा हिसा वठण आया हुआ। राजा राति ॾींहुं वात सां परमेश्वर जो सुमरण ऐं हथ सां ठाकुर जी पूजा ऐं शेवा ऐं अखियुनि सां हरि चरणनि जो दर्शन ध्यान में करे कननि सां कथा ऐं लीला अवतारनि जी ॿुधी संसारी वहिंवार खे सपने मिसल सम्झंदो हो। तंहिं करे श्री नारायण जी दीन दयाल उनखे पंहिंजो परम भक्त ॼाणी उन जे राज ऐं देश जी रखिया पंहिंजे सुदर्शन चक्र सां कई थे। राजा जी स्त्री बि परम वैष्णव ऐं पति विरता स्त्री हुई। राजा ऐं राणी ॿई परमेश्वर जी भक्ति पंहिंजे हृदय में रखी हर एकादशीअ ते निर्जल विर्त रखंदा हुआ ऐं बारस जे ॾींहुं 20 करोड़ गायूं विधीअ सां ब्राह्मणनि खे दान ॾेई ऐं उनखे भोजन खाराए तंहिं खां पोइ बारस में विर्त छोड़ींदा हुआ, यानी विर्त खोलींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं एकादशी जे 7 ॾींहं ते 2 घड़ियूं बारस हुई।
उन ॾींहुं सुबुह जो दुर्वासा रखेश्वर 88,000 रखेश्वरनि समेत राजा अम्बरेख जी परीक्षा वठण लाइ बारस बाबति संदसि मकान ते अची भोजन घुरियो। राजा रखेश्वर जो आदर भाव करे वेनती कई त महाराज भोजन तयारु आहे, अची ग्रहण कयो। दुर्वासा रखेश्वर चयो त असां स्नान करे पोइ अची था भोजन करियूं। ईअं चई जमुना जी जे किनारे ते स्नान करण वास्ते हलिया विया ऐं उते ॼाणी वाणी स्नान ऐं पूजा करण में देरि लॻायऊं जीअं बारस गुज़री वञे। जॾहिं दुर्वासा न आयो ऐं बारस गुज़रण लॻी तॾहिं राजा डिॼी ब्राह्मणनि खां पुछियो त दुर्वासा रखेश्वर स्नान करे की न मोटियो आहे ऐं बारस गुज़रण ते आहे। तेरस में विर्त खोलण न घुरिजे, तंहिं करे हाणे मां छा करियां? ब्राह्मणनि आज्ञा ॾिनी त बारस में ठाकुर जे चरणा अमृत सां विर्त छोड़ियो। हिकिड़ी साथ जॾहिं बारस गुज़री वई तॾहिं दुर्वासा रखेश्वर स्नान करे मोटी आयो। जॾहिं राजा ॾाढी ख़ुशीअ सां उनखे भोजन करण वास्ते चयो तॾहिं रखेश्वर चयसि त ए राजा, तूं हमेशह पंहिंजो विर्त बारस में छोड़ींदो हुएं, हींअर हिन वक़्तु बारस न आहे, तो विर्त छोड़ियो या न? राजा चयो त महाराज, मूं बि कुझु भोजन न खाधो आहे, लेकिन ब्राह्मणनि जी आज्ञा मूजिबि चरणा अमृत सां विर्त छोड़ियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी दुर्वासा रखेश्वर कावड़जी चवणु लॻो त हे राजा, तूं असांखे बारस में भोजन खाराइण लाइ चई असांजे अचण खां सवाइ विर्त छोड़ियो आहे। ईअं तोखे करणु न घुरियो थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। ईअं चई दुर्वासा रखेश्वर पंहिंजी जटा खे खोले पृथ्वीअ ते विधो त उन मां कृत्या नाले स्त्री हथियार खणी अची प्रगट थी ऐं राजा खे मारण लाइ डोरी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे चौथे अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।